हैदराबाद में जामशोरो रोड ते वाक़िए क़दीमी ॻोठ अलाहाबाद ते बाअसरनि पुलिस जी सरपरस्तीअ में ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ॻोठ अलाहाबाद जे रहवासी अब्दुल लतीफ़ मल्हा पंहिंजे घरभातियुनि सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं मेयर हैदराबाद काशिफ़ शोरो पुलिस जी मदद सां असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। आवाज़ उथारण ते कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। ॻोठ अलाहाबाद जामशोरो रोड खां मुंहिंजी ज़ाती ज़रई ज़मीन आहे जंहिं ते काशिफ़ शोरो मेयर हैदराबाद HDA जी मदद सां कब्ज़ो करे रहियो आहे। जॾहिं त असीं पंहिंजे ॻोठ अलाहाबाद में 200 साल खां रहंदड़ आहियूं। असां वसवार नाला अफ़सरनि ऐं उनमें सां हिन प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए तव्हां साहबी दोस्तनि ऐं मुख़्तलिफ़ TV चैनल जे नुमाइंदनि खे वाज़े थो कजे त असां ग़रीबनि मिस्किननि खे पंहिंजी ज़मीन जो मुआवज़ो वठाए ॾिनो वञे। ऐं नाले रहमत ज़ाल हुसैन बख़्श हैदराबाद जे बाइख़्तियार आला इदारनि खे अफ़सरनि खे अपील करियां थी त बेवा औरत जी ख़ासि ख़ुदा जी मदद कई वञे ऐं मूंखे मुंहिंजी ज़मीन जो मुआवज़ो ॾिनो वञे। ऐं IG सिंध खे गुज़ारिश थी करियां त असांखे पुलिस जी धमकियुनि ऐं कूड़नि केसनि खां फासाइण जी धमकियूं मिली रहियूं आहिनि ऐं उन्हनि खां बचायो वञे। असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे सिरूं ऐं लोही सरियो लारायो वियो आहे। हुननि वधीक चयो त हिकु पुलिस मोबाइल बि ज़रई ज़मीन ते बीहारी वई आहे। डपु आहे त घरां निकिरण ते पुलिस खेनि खंभे न वञे। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, वज़ीर आज़म पाकिस्तान, IG सिंध, DIG ऐं SSP हैदराबाद खां घुर कई आहे त ज़मीन ते कब्ज़े जो नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत एहतजाजी दाइरो वसी कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अशोक रामाणी, कोशिश डिजिटल, हैदराबाद।